टाइम वठंदे वठंदे आख़िरकार टाइम मिली वियो। महिरबानी तव्हांजी लख थोरा तव्हांजा जो टाइम तव्हां मूंखे ॾिनो। ऐं कीअं आहियो तव्हां? सभु ख़ैर, मां बिल्कुलु ठीकु आहियां। असल में टाइम जो ईअं थियो जो मूंखे तव्हांखे मूं ॿुधायो मुंहिंजो प्रोग्राम आहे ॿ टे ॾींहंनि जो प्रोग्राम हो। जी उहो जेको आहे प्रोग्राम वाक़ई ॿ टे ॾींहंनि जो हुयो ऐं मूंखे वञिणो पियो पर हुन जेको हुननि जो सेटअप हुयो थोरो डावाडोल थी हलियो, अॻियां पोयां थी वियो। डेट बि उन्हनि जी जेकी आहे पंहिंजे हिसाब सां अॻियां करे छॾी। त मूंखे वरी साईं अदे इसरार साहिब जी फ़ोन पची वई हुई, तव्हां सां मां ॻाल्हायल हुयो। मूं चयो आहियां त ठीकु आहे, मां हाज़िर थी थो वञा। पोइ साईं चवण ते तव्हांजे लाइ, तव्हांजे चैनल लाइ मां हिते हाज़िर थी वियुसि। महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम मूंखे ॾिनो। बसि त बेसिकली मुंहिंजो नालो इकरार वहीद अली आहे। ख़बर आहे तव्हांजो इकरार वहीद अली नालो आहे। ऐं उस्ताद वहीद अली ख़ान मुंहिंजो वालिद साहिबु आहे। ऐं वधीक त तव्हांखे सॼी ख़बर आहे। हा, सॼी ख़बर आहे असांखे। सुठे तरीक़े सां तव्हांखे सुञाणींदा, तव्हांजा सॉन्ग वग़ैरह ॿुधंदा आहियूं। ज़ाहिर आहे असां तव्हांजा फैन आहियूं, सम्झो दिलि सां असां तव्हांजा ॿुधंदा आहियूं। बसि तव्हां टाइम ॾिनो ऐं महिरबानी। बसि तव्हां खां छा पुछिजे, तव्हां खां फन जा बादशाह आहियो, उन्हनि खां छा पुछो? तव्हां बसि पाणी कॾहिं पाणी मुंहिंजा बादशाह त वॾा हुआ जेका हलिया विया। असां कोशिशि कयूं पिया त हुननि जहिड़ा थी वञूं। छो त हिकिड़ी त माना हुननि जो त वॾो रियाज़त, वॾी ॻाल्हि, वॾो दौरु हूंदो हो हुननि जो। ऐं हू जेका करे विया आहिनि, असां उहा पोखियूं पिया। ऐं जेको आहे सो असां हुननि जी पोख जेके असां कटियूं पिया, माना उहा असां फ़ाइदो वठूं पिया जीअं चइजे। पर कोशिशि इहा आहे त मां बि माना अहिड़ी जिदत आणियां पंहिंजे ॻाइण में जेको हुननि ताईं त न, पर हुननि जे माना थोरो माना हुननि जे वेझो थी सघां। तव्हांखे यादि हूंदो, मूं तव्हांखे चयो हो त तव्हां मूंखे टाइम ॾियो। तव्हां छा चयो हो? मां तव्हांखे चयो तव्हां वहीद अली जा पुटु आहियो। तव्हां छा चयो? इन नाले सां तव्हां सुञातो आहे ऐं तव्हांखे इंटरव्यू न ॾींदसि। मुंहिंजी सोच इहा आहे, मुंहिंजी थिंकिंग इहा आहे जो मुंहिंजी सुञाणप माना पंहिंजी थिए। मां जीअं मूंखे मुंहिंजे लाइ फ़ख्रु बि आहे, दुनिया मूंखे चवंदी आहे वहीद अली ख़ान जो पुटु आहे। मुंहिंजी इहा सोच आहे, मुंहिंजी इहा माना पंहिंजी हिकिड़ी माना थिंकिंग आहे, थॉट मुंहिंजो आहे त माण्हू चवे वहीद अली ख़ान जो पुटु आहे। हुन लाइ माण्हू खे ओतिरी महिनत करणी पवंदी ऐं जेकी मां कयां पियो। पर नाले जी पहचान त ज़ाहिर आहे तव्हांजो वालिद साहिबु ई आहे न। मां तव्हांखे अर्ज़ु कयां जो जॾहिं वालिद साहिबु गुज़ारे विया मुंहिंजा त मूंखे वरी ख़्वाबनि में अची जेको आहे ॿुधाईंदा सभु शइ। मुंहिंजी तरबियत मौला शाहिद आहे परवरदिगार जो हिन में का बि माना कूड़ जी गुंजाइश न आहे। उहो मूंखे ख़्वाब में अची मूंखे जेको आहे सो ॿुधाईंदा त हीअं कजांइ, हुते वञी हीअं ॻाइजांइ, हुते हीअं ॻाइजांइ, हिते हीअं हलंदो, हुते हीअं ॿुधंदा अथई। सॼी तरबियत जेकी आहे न मुंहिंजी, उहा वरी हुननि ख़्वाबनि जे ज़रिए मुंहिंजी कई आहे। त हाणे हू हुन हिसाब सां जॾहिं ॻाइण मूं शुरू कयो जंहिं दौर में, त मां एज़ इट इज़ पंहिंजे वालिद साहिब जो ॻाईंदो हुउसि, हुननि जा गाना ॻाईंदो हुउसि। मूंखे वरी ख़्वाब में अची हिकिड़ी दफ़ा मूंखे माना इहे सभु सम्झाई त तूं मूंखे भली ॻाए पर कुझु पंहिंजी तख़लीक़ कर, जितां तुंहिंजी सुञाणप ठहे। तूं छा आहीं? भई दुनिया खे त ख़बर आहे त हीउ वहीद अली ख़ान जो पुटु आहे, पाण ॻाइणो आहे, बसि सही आहे। एतिरे ताईं न रहो, तूं पाण को एॾी तख़लीक़ करे, एॾी का शाइरी ॻोल्हि, एॾी का धुन ठाहे जेको माण्हुनि जे दिलनि में तूं बि राज करी पंहिंजे हिसाब सां। त मुंहिंजी थिंकिंग इहा ई आहे, मुंहिंजी सोच हिन करे इहा आहे त मुंहिंजो वालिद साहिबु ई चई वियो आहे त मां बि माना सॼो ॾींहुं इहा ई कोशिशि में लॻो पियो हूंदो आहियां जो माना का अहिड़ी शइ मिली वञे, अहिड़ी का ग़ज़ल मिली वञे, अहिड़ी का अहिड़ो गीत मिली वञे, अहिड़ो को कलाम मिली वञे जंहिंखे माण्हू ठाहे ऐं जेको आहे सो पंहिंजी हिकिड़ी सुञाणप ठाहे। इंशाल्लाह सुञाणप आहे तव्हांजी, हिन में को शक कोन्हे। तव्हांजो नालो हाणे तव्हांजो ई नालो अलॻि सां वरितो वेंदो आहे। हाणे तव्हांजे वालिद साहिब सां गॾु शायदि तव्हांजो नालो न वरितो वेंदो आहे। काफ़ी माण्हू आहिनि छो मूं सभिनि सां ॻाल्हि कई, तव्हांजे नाले सां काफ़ी तव्हांखे सुञाणींदा। बाक़ी तव्हांजे वालिद जे नाले सां चयो त कहिड़ो आहे इहो? बाक़ी तव्हांजो नालो वरितो त चयूं हा तव्हां नालो पंहिंजो ठाहियो आहे। हुननि जो जेको ॻाइणु आहे उहा त सदाबहार रहियो आहे। जी बिल्कुलु। हुननि जो ॻाइण ई अहिड़ो हो जो हर को माण्हू जेको सुध ॿुध वारो हूंदो, जेको सुठो ॻाइणु ॿुधण वारो हूंदो,
ऐं जेको अवामी जेकॾहिं बाबा ॻायो आहे त उहो सुर में ॻायो अथई, सुठो ॻायो अथई, सुठो अवामी ॻायो अथई। हुनमें वल्गैरिटी न हुई, हुनमें शाइरी जे हिसाब सां कहिड़ी का बाज़ारी ॻाल्हि न हुई, हुनमें मौज़ू अहिड़ो न हो, हुनमें माना शाइरी अहिड़ी न हुई जो माण्हू जेको आहे सो हरू भरू पंहिंजे माना घर में ॿुधी माना पंहिंजी शर्म करे त हीअ छा बि ॿुधां। उन्हनि हमेशह सुठी शाइरी खे तरजीह ॾिनी आहे। हाणे को शाइरी कहिड़ी पई अचे, इहा ई पई अचे, माना को त अहिड़ो सॉन्ग हूंदो आहे जो ॿुध त शर्म न, असल में छा आहे जो ही ॻाल्हि, ही दौरु या ही कमु जेको आहे हर दौर में हलंदो रहियो। माण्हू जी पंहिंजी चूंड आहे त हू कहिड़ी शाइरी ॻाइणु चाहे थो। हाणे मां जेकॾहिं चाहियां मिसाल त मूंखे माना अवामी शाइरी ॻाइणी आहे। अवामी में अदब हूंदो आहे, जेकी माना ॼटकी शाइरी हूंदी आहे, हर को तबिको आहे न ॿुधण वारनि जो, हुन में या मां चाहियां उहो ॻायां या मां अदबी ॻायां या अवामी ॻायां, त हिन टे चारि क़िस्मूं आहिनि शाइरी जूं। या हुन में जेकी माना वल्गैरिटी में जेको आहे हुन में वधीक जल्दी नालो थी वेंदो आहे। अवामी में तमामु घणो नालो थींदो आहे, पर स्टेप बाय स्टेप। ऐं जेको आहे सो छा नालो हुनजो ग़ज़ल गीत में माण्हू जो नालो थींदो आहे। हर सिन्फ़ आहे, हर सिन्फ़ में माण्हू नालो थींदो आहे, पर हाणे जेतिरो जंहिंजी जेकी सोच हूंदी हू ओतिरो ई उन हिसाब सां कमु कंदो आहे। जंहिंखे जेको एटमॉस्फेयर मिले थो उहो उन हिसाब सां कमु करे पोइ हुन हिसाब सां जेका बि सिंध में या पाकिस्तान में सॼी दुनिया में जिते जंहिंजो नालो आहे गायकी में, हू पंहिंजे हल्के जे हिसाब सां ई हुन जेको आहे पंहिंजो ठाहे सिलसिलो ठाहे। अच्छा, हाणे ॻाइण वॼाइण खे थोरो साइड ते था रखूं, असल ज़िंदगी में थोरो अचूं था। बचपन में शरारती हुयो या मासूम हुयो? शरारती होसि मां जब जेसिताणी माना बाबा जीअरो हो, हुन खां पोइ मां शरारतूं त सभु ख़तमु थी वियूं, बसि उहो ज़िम्मेदारियूं शुरू थी वियूं। वरी जेको आहे सो घर जो सिलसिलो आहे, वरी शादी थी, वरी ॿार थिया, हुननि ज़िम्मेवारियूं, घर जी ज़िम्मेवारियूं, पोइ हाणे शरारतूं वारतूं त हाणे ॿार ई कनि पिया जेका घर में आहिनि। तव्हांजो बचपन कीअं हो? माना इहो तमामु हिकिड़ो माना हसास होसि मां, ऐं हरू भरू शरारत माना कंदो हुउसि, पर मूंखे नंढपण खां ई माना इहो शौक़ु हूंदो हो जो मां ॻाइणो थियां। मुंहिंजो आइडियल जेको आहे त मुंहिंजो वालिद साहिबु गायकी में, असांजो सॼो घराणो जेको आहे उहो गायकी घराणो आहे, गवालियर घराणो आहे असांजो, जंहिंमें असांजो ॾाढो साल मुइद अली ख़ान, ख़ाजा ग़ुलाम रसूल ख़ान, ख़ाजा मंज़ूर अली ख़ान, हुननि खां पोइ जेको आहे सो हुन खां अॻु में बि असांजा वॾा बुज़ुर्ग जेका क्लासिकल गायक हुआ, गवैया हुआ। हुन खां अलावा वरी हुन खां पोइ वॾनि खां पोइ वरी चाचनि ऐं बाबा ताईं जेको आहे सो इहो सिलसिलो पहुतो। हुन में उस्ताद फ़तेह अली ख़ान, हमीद अली ख़ान, वरी चाचो रजब अली, वरी बाबा, हे 4 ॼणा हुआ गायकी में, ऐं 3 ॼणा मुंहिंजा जेका चाचा हुआ उहा पढ़ाई जे हिसाब सां हिकिड़ो IT डिपार्टमेंट जो डीन थी रिटायर थियो आहे यूनिवर्सिटी में। हिकिड़ो मुंहिंजो चाचो SDM हूंदो हो, हिकिड़ो मुंहिंजो चाचो जेको आहे सो हिन जो इंचार्ज थियो आहे पॉलिटेक्निकल जो कॉलेज जो। माना ईअं माना अलाह जी करमनवाज़ी थी आहे जो असांजा 7 चाचा बाबा सुधो 7 ई लाइक़ु परवरदिगार जी वॾी महिरबानी थी। हाणे हुननि जो सिलसिलो जेको आहे सो गायकी जो, हू मूं वटि ताईं जेको आहे त मुंहिंजो नंढो भाउ बि ॻाए थो, इहो लतीफ़ अली, उहो बि करे थो माना गायकी, उहा लंडन में आहे। वॾो भाउ मुंहिंजो जेको आहे उहा कोर्ट में आहे, जामशोर कोर्ट में, ईअं सिलसिलो हले पियो। अच्छा, तव्हां केतिरी उमिरि में? मूंखे शौक़ु 4-5 सालनि खां ई आहे, 4-5 सालनि जो जॾहिं मां थियसि त मूंखे शौक़ु थियो त मां ॻाइणु सिखां। पोइ हुन दौर खां वठी अॼु ताईं पिया ॻायूं ऐं सिखंदो रहियो आहियां मां। भई वालिद साहिब खां तमामु घणो, भई चाचे खां सिखियसि पहिरीं, भई वालिद साहिब खां सिखियसि, भई नानाणनि खां, ॾाॾाणनि खां सिखण जो त माना इहो दौर रहियो आहे, अॼु ताईं हले पियो। ऐं जेको सिखणु चाहे थो हुन लाइ
हमेशह दौर हूंदो आहे सिखण जो। जेको न सिखणु चाहे हुन लाइ हिकिड़ो ॾींहुं बि न आहे। अच्छा, तव्हांजा ॿार केतिरा आहिनि? मुंहिंजी 2 नियाणियूं। जॉइंट फैमिली आहे या जी, जॉइंट फैमिली। असां 3 भाउर आहियूं, 3 गॾु रहूं था ऐं वालदा असां सां गॾु रहे थी। कॾहिं ज़िंदगी में रुना आयो? बसि रुनो त मां तॾहिं आहियां जॾहिं मुंहिंजो वालिद साहिबु वियो हिन दुनिया मां। पर जॾहिं बि जेको आहे सो जॾहिं बि छा मुंहिंजे दिलि मां कॾहिं निकिता ई न आहिनि। पर कॾहिं माना इहे दुनिया जी गर्दिश जे करे ऐं दुनिया जी माना परेशानियुनि ऐं हिन सभु कमनि जे करे जॾहिं जीअं भरिजी वेंदो आहे त पोइ वरी बाबा जी क़बर ते वेंदो आहियां। उते वरी पंहिंजो माना सॼो गुबार जेको आहे न उहो कढी पोइ हले ईंदा आहियूं। पोइ मज़े जी ॻाल्हि इहा आहे जो हुते माना मां जॾहिं थी ईंदो आहे न पोइ मूंखे माना हुनजी जेकी परेशानी हूंदी आहे हुनजो रस्तो मिली वेंदो आहे। हीअ रब जी कर्म नवाज़ी आहे। अच्छा, पोइ सॉन्ग ॿुधायो भला तव्हां सफ़ा। हा जे रोज़ रुसंदी त मिहणा मिलंदा है, मिहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। जे रोज़ रुसंदी, जे रोज़ रुसंदी। माशाल्लाह, महिरबानी तव्हांजी। बसि भाउ शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे सॼे टीम जो ऐं जेको आहे सो तव्हांजे एतिरी तकलीफ़ करे आया आहियो। तव्हां हुनजी महिरबानी तव्हांजी। ऐं ॿिया जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि सभु तव्हांजा जेका आहिनि से उहे थोराइता आहिनि। तव्हांजे लाइ इज़त आहे ऐं यदि तव्हांखे मौला ख़ुशि रखंदो हमेशह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। तव्हां टाइम ॾिनो हिन जे लाइ बसि तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी। इनशाला वरी मुलाक़ात थींदी, कराची अचिजो, मिलंदासीं इंशाअल्लाह। अच्छा नाज़रीन, उम्मीद आहे तव्हांखे अॼु मुंहिंजी ही शो पसंदि आयो हूंदो। पसंदि अचे त लाइक शेयर, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अॼु आउं तव्हांखे वीडियो में चवां भई पहिरियों दफ़ो ज़िंदगी में तमामु चई छॾियो। इहो दी जो चैनल जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि खे शेयर बि कयो त हू बि सब्सक्राइब कनि। ऐं तमामु घणे में घणे हिन प्रोग्राम में तमामु सुठा आर्टिस्ट, अदीब, दानिश्वर, एक्टर घणो कुझु तव्हांखे ॾिसण में ईंदो, ॿुधण में ईंदा। ऐं जेको आहे सो हुन में जेकियूं दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां सां शेयर थींदियूं। जेतिरो घणो थी सघे हिन चैनल खे जेको आहे सो सब्सक्राइब कजो। वॾी महिरबानी।